मेहर में बदअमनी ख़िलाफ़ अवामी तहरीक तालुक़े मेहर जे एहतजाज के अॼु 40 ॾींहं मुकमल। SSP दादू समेत मेहर इंतज़ामिया मुकमल तौर ते ख़ामोश। अवामी तहरीक तालुक़े मेहर आल मेडिकल स्टोर यूनियन मेहर तरफ़ां मेहर शहर जे वधंदड़ बदअमनी फुरू चोरियुनि ऐं धारनि ख़िलाफ़ घंटाघर चौक मेहर अॻियां अवामी तहरीक ज़िले दादू जे ऑर्गेनाइज़र एडवोकेट नजीबुर रहमान महसर, तालुक़े ऑर्गेनाइज़र एडवोकेट मंसूर अहमद चांडियो, एडवोकेट शबीर अहमद कोसो, आल मेडिकल स्टोर यूनियन तालुका सदर शफ़ीक अहमद ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो। इंतज़ामिया जी लापरवाही ऐं बदअमनी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। आल मेडिकल स्टोर यूनियन मेहर जे सदर शफ़ीक अहमद ख़ासकेली सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजी यूनियन तरफ़ां मेहर शहर जा समूरा मेडिकल स्टोर बंदि करे इहो चिताव था ॾियूं त जेसिताईं असांजे मेडिकल स्टोरनि तां फुरथियल सामानी रोक रक़म वापसि न थींदी तेसिताईं असांजो ही एहतजाज जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।